सिंध के मौसम सां गॾु मां तव्हां दोस्त कार हले रहिया दोस्तों मौसम की ॻाल्हि कंदासीं त 15 अप्रैल ताईं मौसम कीअं हूंदो छा सूरताल हूंदी हिकु ज़बरदस्त मग़रबी सिस्टम बि नज़र अचे पियो उन जे बारे में ॻाल्हि कंदासीं छा उहो मग़रबी सिस्टम आहे सिंध में ऐं बलोचिस्तान में बरसातूं थींदियूं या न थींदियूं ऐं छा सूरताल हूंदी ईद में मौसम कीअं हूंदो ऐं छा सूरताल मुकमल मालूमात तव्हांखे इन वीडियो ते ॾींदुसि मस्त वीडियो खे अख़ ताईं ॾिसो ऐं जेके नया दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे पेज खे फॉलो कयो लाइक कयो कमेंट कयो ही सिंध विदर अपडेट पेज आहे हिन पेज में तव्हांखे सिंधी ज़बान ज़रिए मौसम बाबति मालूमात ॾींदासीं दोस्तो अचो त ॻाल्हि कयो सभ खां पहिरीं मौसम जे बारे में त 15 अप्रैल ताईं मौसम कीअं हूंदो छा सूरताल हूंदी सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं बरसाति जे बारे में त 10 अप्रैल ताईं को बि अहिड़ो ख़ासि सिस्टम नज़र न पियो अचे मूं पोइ वीडियो में बि चयो हो अॼु बि चवां पियो ऐं अगरि ॻाल्हि कयूं त कल्ह नवाबशाह आहे असली थर जे कुझु इलाइक़नि में लोकल ककर ठहिया कुझु इलाइक़नि में कुझु ॻोठनि मां असांखे हल्की बरसाति जा इतला मिलिया त मूं पोइ वीडियो में इहो बि चयो त विचोली सिंध में ऐं गर्मी पद वधंदी त लोकल ककर जेके आहिनि उहे ठहंदा इन्हनि ककरनि में इज़ाफ़ो थींदो ऐं ककर ठहंदा उन मां कुझु इलाइक़नि में हल्की दरमियानी बरसाति थी सघे थी बाक़ी अहिड़ी ख़ासि ख़तरनाक बरसाति न आहे ही ककर आहिनि जिथे ठहनि था गजगोड़ हल्की थिए थी उते ई वसी उते ई ख़तमु थियनि था बाक़ी वधीक ताक़तवर नथा थियनि त ही ककर उते ठही उते ई ख़तमु थी था वञनि त कल्ह कुझु इलाइक़नि में असांखे कुझु ॻोठनि मां असांखे हल्की बरसाति जा इतला मिलिया ऐं ककर जेके अगरि ॻाल्हि कयूं त इहे अप्रैल ऐं मई में ठहनि था छो त इन्हनि में गर्मी पद जॾहिं वधे थी ठहनि था बाक़ी ॾखण जी नॉर्मल हवा उत्तर जी नॉर्मल हवा लॻंदी त ककर न ठहंदा कमज़ोर थी वेंदा गर्मी पद हूंदी ककर ठहंदा ऐं उन्हनि मां बि कुझु इलाइक़नि में हल्की दरमियानी बरसाति थींदी दोस्तो अगरि ॻाल्हि कयूं त 12 अप्रैल खां पोइ हिकु मग़रबी सिस्टम आहे जेको अहिड़ो ख़ासि न आहे हल्को मग़रबी सिस्टम आहे 13-14 ते जंहिं मां सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा इम्कान नज़र अचनि पिया अगरि हेसि ताईं कुझु कमकार रहियल आहे कणिक जा धेरा रहियल आहिनि त उहे कढाए वठो छो त मग़रबी सिस्टम हल्को आहे बहरहाल इन में हवा तेज़ हूंदी आहे गजगोड़ हूंदी आहे हल्का हल्का गड़ा बि हूंदा आहिनि नुक़सानकार थी सघे थो ऐं वधीक दुआ बि करे चुकियल आहे त रहम जी बरसाति वसाए सिस्टम अहिड़ो ख़ासि ख़तरनाक नज़र न पियो अचे सिर्फ़ु नॉर्मल सिस्टम नज़र अचे पियो ऐं वधीक मौसम में को बदिलाव आयो तव्हांखे वक़्त खां अॻु में मालूमात इन पेज ते ॾींदासीं त फ़िलहालु पंहिंजो कमकार 12 अप्रैल ताईं जारी रखो 12 अप्रैल ताईं को बि अहिड़ो ख़ासि मग़रबी सिस्टम सिंध में नज़र न पियो अचे दोस्तो हाणे ॻाल्हि कयूं हवाउनि जे बारे में त पोइ वीडियो में मूं चयो हो त ॾखण सिंध में ॾखण जी हवा उत्तर सिंध में नॉर्मल घटि उत्तर जी हवा जॾहिं विचोली सिंध में मौसम विचड़ियल रहंदो कॾहिं ॾखण जी हवा कॾहिं उत्तर जी हवा ऐं कॾहिं मौसम अबला आलूद हूंदो गर्मी हूंदी ऐं ककर ठहंदा ओला सिंध विचोली सिंध अचली तरीन इलाइक़नि में त इहो मौसम हाणे 10 अप्रैल 12 अप्रैल ताईं जारी रहंदो पर ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ॾखण जी हवा जेका आहे उहा शुरू थी चुकी आहे इन्हनि में आस्ते आस्ते इज़ाफ़ो थींदो ऐं उत्तर जी हवाउनि में घटिताई थींदी ऐं उत्तर सिंध ताईं इहे हवाऊं फैलिजी वेंदियूं छो त अप्रैल जी 15 खां पोइ जेको मौसम आहे उन में काफ़ी तब्दीली ईंदी आहे 10 अप्रैल खां पोइ गर्मी में बि इज़ाफ़ो थींदो गर्मी पद में बि काफ़ी इज़ाफ़ो थींदो ऐं सेंटीग्रेड जेको आहे 40 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो मई महीने में उहो ज़बरदस्त गर्मी थिए थी तव्हांखे ख़बर आहे पर अञा बि अगरि ॻाल्हि कयूं त 15 अप्रैल ताईं का अहिड़ी ख़ासि गर्मी नज़र न पई अचे इहा नॉर्मल गर्मी जेका हले पई इहा ई थोरी रहंदी आहे उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त कुझु इज़ाफ़ो थींदो 10 अप्रैल खां पोइ कुझु इज़ाफ़ो थींदो बाक़ी अहिड़ी ख़ासि गर्मी नज़र न पई अचे त पंहिंजो कमकार जारी रखो दोस्तो इहो मौसम जे बारे में मालूम आहे त सिंध ऐं बलूचिस्तान में 10-12 अप्रैल ताईं के बि अहिड़ियूं ख़ासि बरसातनि जा इम्कान न आहिनि हल्को फुल्को झोड़ जारी रहंदो जंहिं मां का ख़ासि बरसाति जी इम्कान न आहिनि लोकल कुकर ठहण जो टाइम आहे इहे ओला सिंध ऐं विचोली सिंध असली थर में ठहंदा जिते गर्मी हूंदी जेकॾहिं अगरि कॾहिं ॾखण जी हवा या उत्तर जी नॉर्मल हवा लॻंदी ककर इहे न ठहंदा छो त इहे गर्मी पद में ठहनि था थधिकार में ककर इहे न आहिनि ठहंदा छो त ककर जेके आहिनि गर्मी पद में ठहनि था ऐं गर्मी पद में ककरनि में कुझु ताक़त अची थी वञे बहरहाल इहे कहिड़े ख़ासि बरसाति नथा वसाइनि त फ़िलहालु मौसम जेको आहे 12 अप्रैल ताईं क्लियर रहंदो ईद में बि मौसम ज़बरदस्त रहंदो का अहिड़ी ख़ासि गर्मी नज़र न पई अचे हल्को फुल्को कुझु इलाइक़नि में झोड़ बि हूंदो पर ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि दोस्तो मौसम आहे तब्दील थी सघे थी अगरि मौसम में का तब्दीली नज़र आई तव्हांखे इन वीडियो ते मालूमात ॾींदासीं फ़िलहालु पंहिंजो कमकार जारी रखो तव्हां प्यारनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।